दोस्तों हाणे तव्हांखे मां 12 खाने बाबति जेका आहे उहो अहकामात जेके आहिनि उहो तव्हांखे ॿुधायां थो पियो। खानो 12 जेको आहे चौपायो माल खुर चीलियल ऐं सभु वारा सुंभ वारा ऐं खुर सां पर वॾा, जीअं मेंह थी वई, गऊं थी वई, या अहिड़े क़िस्म जा जेके जानवर जेके वॾा हुजनि पर खुर चीलियल हुजनि, उन्हनि बाबति। दुश्मन, बदगोई, हासिद, चुगलखोर, कर्ज़ वारा ऐं क़ैदी, गिरफ़्तार थियल ज़ालिम हाकिम, ज़ुल्म ऐं ॾंड भरणु, मिकिर, हीला, ख़रीद ऐं फ़रोख़्त, हैवाननि जी नौकरी हाकिम वटि बीहणु, ख़ुआरी, मुश्किल बीमारी, रंज, फ़िक्र, मर्ज़ मुहलिक, शराबखोर, मर्ग मनाजात, बीमारियूं, ख़तरनाक, जोर, ज़ुल्म, मर्द, बद असुल आदमी वग़ैरह। इहे जेके आहिनि 12 खाने सां इहे जेके अहकाम आहिनि उहे मुरतब जेके आहिनि इहे जेके उन सां मनसूब आहिनि। बाक़ी जेका आहे हाणे इंशा अल्लाह ताला तव्हांखे इहे ॿुधाईंदुसि त पहिरें खाने में जेकॾहिं सितारो, शम्स आहे, कमर आहे, मरीख़ आहे, अतार, दा, ज़हरा आहे, ज़ोहल आहे, वग़ैरह वग़ैरह जेके सितारा आहिनि उहे जेकॾहिं पहिरें खाने में अचनि था त उनजो मक़सदु छा आहे, ॿिए में, टे में, तव्हांजो 12 खाने ताईं जेका आहिनि उहे अचनि था, उनजो मक़सदु छा आहे, इहो अॻिते हली करे मां तव्हांखे बयानु ॾींदुसि ऐं उनजो मुकमिल तफ़सील तव्हांखे सम्झाईंदुसि इंशा अल्लाह ताला। त तव्हां जेकॾहिं थोरो घणो बि तव्हांखे सम्झ हूंदी त तव्हां कोई बि ॻुझो कमु तव्हां आराम सां करे सघो था पिया। इल्मु ग़ैब त मुंहिंजो रब ॼाणींदो आहे, इंसान खे त एतिरी ताक़त न आहे, लेकिन सितारनि जी जेके आहिनि पुराणे दौर जा क़दीम जेके माण्हू आहिनि या क़दीम जेके उन्हनि जूं ॻाल्हियूं आहिनि उहे मां तव्हांखे सम्झाईंदुसि इंशा अल्लाह ताला। बाक़ी सम्झ में अचे तव्हांखे या न अचे उहो तव्हांजो नसीबु आहे।